अस्सलाम वालेकुम दोस्तों, यूट्यूब चैनल शमशेर तहीम में तव्हां दोस्तनि खे भलीकार। मां तव्हांजो भाउ शमशेर तहीम अॼु सुरसोणी मां गुज़ारितूं खणी तव्हां दोस्तनि लाइ हाज़िर थियो आहियां। उमेद आहे कि जीअं हीअ वीडियो बि तव्हांखे पसंदि ईंदी। मौज़ू तरफ़ हलण खां पहिरीं तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो पसंदि अचे त लाइक कमेंट ऐं शेयर करणु न विसारींदा। दोस्तों, पहिरीं गुज़ारत सुरसोणी मां त उज़वे गाह ॿुधोम तॾहिं दिलि बाह जी थई। उज़वो है कन, गाह है नाड़ो, बाह जी है चरी। चरी कने नड़ ॿुधोम तॾहिं दिलि चरी थई। ॿी गुज़ारत सुरसोणी त पखी री औरत मिटी जा हारे उज़वनि ते। पखी साहुड़ औरत आहे सोणी, मिटी जा ॻोढ़ा ऐं उज़वा आहिनि ॻल। चरी पखी री औरत मिटी जा हारे उज़वनि ते न, चती साहुड़ री सोणी ॻोढ़ा हारे ॻिलनि ते। वरी टी गुज़ारत इन ई सुर मां त जॾहिं ज़ात कयसि पोइ ज़ात वई सोणी। ज़ात आहे जरवार ऐं ज़ात आहे ओड। चती जॾहिं ज़ात कयसि पोइ ज़ात वई सोणी, ईअं न चे जॾहिं जरवार कयसि पोइ ॾकी वई सोणी। चौथी गुज़ारत इन ई सुर मां जेका सिराइकी ज़बान में आहे त मैं वखर वेंदी जो नरना में को सॾु करेंदा। वखर आहे सोपारी, नरना आहे मेहार। हाणे सोणी जो सस सां ॻाल्हाइण आहे त मैं वखर वेंदी जो नरना में को सॾु करेंदा, ईअं न चेती मैं 100 पार वेंदी जो मेहार में को सॾु करेंदा। पंजी गुज़ारत आहे त औरत खे अधु राति जो इल्म जो छा कंदो। औरत आहे सोणी, इल्म जो आहे सीपारो। त गुज़ारत जी भञणी आहे त सुहिणी खे अधु राति जो सी ऐं पारो छा कंदो। हाणे साईं छहीं गुज़ारत में सोणी जी ससु सोणी जे मुड़ुसु यानी ॾम खे थी चवे त सौदागर अथई पंहिंजो कर। सौदागर आहे जोहरी, पंहिंजो आहे ध्यानु। गुज़ारत जी खोल आहे त जो हिरी अथई ध्यानु कर। ध्यानु या अकुल ॻाल्हि साॻी आहे। जो पाण चवंदा आहियूं घरवारी खे, त हाणे सोणी जी सस जो सोणी जे मुड़ुस सां ॻाल्हाइण आहे त जो हिरी अथई अकुल कर। हाणे साईं वरी सतीं गुज़ारत सुरसोणी। हाणे ॾम जे माणस जे चवण खां पोइ बि सोणी कान मुड़ी त नेठि घड़े जंहिं पके घड़े ते तरी मेहार सां वञी मिलंदी हुई। सोणी जी ससु उहो घड़ो मटाए उन जा ते कचो दिलो रखी छॾियो। हाणे जॾहिं घड़ो पाणीअ विच में ॻरी वियो त उते गुज़ारत ॿधल आहे त कारीगर जी भुलायो, कारीगर जे भुलायो न त वण जो खणा हा पाण सां। कारीगर जा आहिनि चिट, वण आहे पको। सोणी चवे थी त चिट न भुलायो न त पको खणा हा पाण सां, छो जो हुनखे बि उन पके घड़े जहिड़ा चिट हुया। दोस्तों, उमेद थो कयां त गुज़ारितूं तव्हां दोस्तनि खे पसंदि आयूं हूंदियूं। ऐं तव्हांखे गुज़ारित पसंदि आई हुजे त बराए महिरबानी वीडियो खे लाइक करे ऐं कमेंट ऐं शेयर ज़रूरु कजो। महिरबानी।